हाँ खैर आहे जानी, तोखे ख़ुशख़बरी ॿुधाइण लाइ फ़ोन कयो। कहिड़ी ख़ुशख़बरी आहे साईं जन वटि? जानी जुदाई जी घड़ियूं अॼु राति ख़त्म थी वेंदियूं। तूं हमेशह लाइ मुंहिंजी थी वेंदी। सच? अॼु राति मां मीर मोहम्मद जी क़ैद मां आज़ाद थी वेंदसि? हा, बन्नी जो खातो ठही वियो आहे। तूं अॼु राति तयारी करे छॾ, पाण ॿई निकिरी हलंदासीं। पर इहो त ॿुधाए हलणो की न आहे? सौट नवाब जे पहुच खां तमामु परे वञणो आहे, एतिरो परे जो तोखे ऐं मूंखे हिक ॿिए खां कोई धार करे ई न सघे। मां तयारी करे छॾींदसि, तूं बेफ़िक्र रह। छाजी तयारी थी? शहर वञणो आहे न, तुंहिंजे लाइ ख़रीदारी बि करणी आहे ऐं ज़मीननि जा कागज़ बि खणी अचणा आहिनि, ऐं ॿियो तुंहिंजे लाइ कार बि त वठणी आहे न। छा थो सोची? पैर त अथई न, छा थियो अथई? ॿुध शिवानी, तूं कार न वठ, भलो गॾा गाॾो वठ। गॾे गाॾो? छो गॾे गाॾो छा कंदे? कार मूंखे हलाइण न ईंदी न, गॾा खे खरखनो हणी हुनखे वीचारे गाॾो जोटे लहे सां वेही रहंदुसि। सफ़ा को चरियो आहीं, तोखे कार नाहे हलाइण ईंदी न, असां ड्राइवर रखंदासीं। न ड्राइवर कोन रखंदासीं। ड्राइवर चवंदो मानी बि खारायो, सिगरेट बि पीआरियो, पघार ॾियो, गॾा रुगो दाणो खाईंदो न, माना ड्राइवर खे गॾा भलो थियो न तरी। चङो, मां मोटी अची तोखे गॾे गाॾो वठी ॾींदसि। पर गॾा भलो वठंदो मां, मुंहिंजी शर्त रखंदुसि ऐं खटींदुसि। ॻोठारा चवंदा, वाह रे वाह मीर मोहम्मद तुंहिंजो गॾा, वाह रे वाह मीर मोहम्मद तुंहिंजो गॾा। चङो, हाणे बस कर, बस मूंखे शहर वञणो आहे। भाई साहब, ये मैं तुझे खमुआ मुखे 1.5 लाख में ॾिनी आहे, जेके 3 थण आहिनि। ये मैं मुझे कम अची कान्हे का, ये 3 में मां छा कंदुसि? तू अंधा त कोन हुए न, तू ही वठी सा। भाई साहब, मैं ॾुधल ही ॾुधल आहे, खमुआ जी खरी थियल आहे। जे मैं पसंद न अचे त घर प्यारे ॿधी वञा ऐं पंहिंजा पैसा वठी वञा। अलाए अब्बा, विंडियन का मुवारो छोरो खमू घर आया ही कोन, अलाए किथे आ। तू हाणी ईअं कर, मैं काहे वञ, बाक़ी खमू जब मां उनखे ॿुधाईंदसि। चवे छा थी? मैं छो मां काहे वञा, पंहिंजा पैसा वठी पोइ हितां निकिरंदुसि। ॻाल्हाई छा थो? हां, छा जा पैसा तोखां मूं वती आ छा? में मूंसां सौदो कयो अथई या मैं जो कंहिं माल सां पंहिंजी में कंहिं न बुछड़ो? मूंखे बुछड़ो कंदी आहीं? तूं मूंखे बुछड़ो कंदी आहीं जो मां निधड़ कोयां? ॾिस त मां तोखां पैसा कीअं थो वठां। हला शामिला, पैसा नथी ॾे, तूं कीअं न ॾींदे पैसा? हल हल हल। इते सफ़ा ॻाल्हि विच में पइजी वई, लेकिन मुए मेरा बके ख़बर पई मैं जी, वो तो सॼो सिर ई खाई वेंदो। अम्मा ये कहिड़ो वॾो मसलो आहे, तूं फिक्र न कर। तूं हे बची वई, खीर मखण खाईंदासीं खाईंदासीं। शरीफ इन मोए मंगड़े जी शादी करायोसि शादी, न त विचंदा में फा होगी थी में। आओ बा, मूंखे शादी करण जो एॾो शौक़ आहे। मूंखे शादी करण जो शौक़ न आहे रे, मूंखे हिन मजबूर कयो आहे, तॾहिं तो वटां चाठा आणंदो। मां छाजो मजबूर कयो आहे तोखे? हां, तू पाणी बेलछणो आहीं। तो मजबूर कयो हो, मां ॼण बेलछणो हुयुसि। जे मानी टिकी वक्त ते दी हा त मां इहो सोचां ई न हा। मुआ मानी करे करे मरी वेंदे, जेतरी तो मानी खाई ओतरी पेट में भुख है, पेट में कुआ थई छा मुआ? या हिक ब मानी वेले ते थी खाराई, इने मां ढो थींदो? घबराए न बाबा, अॼु मां तोखे सफ़ा ठहो थो करायां। भाॼाई पाट अटे जी त ॻोह ऐं वॾी देगड़ी जेका आहे न, उहा दाल जी चाड़। अॼु बाबे खे सफ़ा ठहो कराइणो आहे। छोड़े एॾी मानी मूंखे माराईंदो छा? न बाबा, मरन तुंहिंजा दुश्मन, तोखे रुगो मानी खाराईंदासीं। उथदा सालू छा करणो आहे? बाबे खे पकड़े ॿधी विहारणो आहे। जे न भॼी वियो त पोइ मानी केरु खाईंदो? भॼंदो काॾे बाबो? भाॼाई तोरा 2-3 कचूं पकियूं मानियूं त हणी वठ। हा हा, जेतिरियूं बि मानियूं मिलंदियूं खाई वेंदुसि, चटे वेंदुसि। मां थोरो चकर हणी अचां। मां तोरे चकर खे सम्झां थो, हेॾे वे चकर थो ॼण वञे।
मां तो चवां मां हथ कढ मां तो चवां मां हथ कढ मूं भले हिननि मां मुंहिंजी जान छॾाए। अदा सालू छॾे बाबे खे तूं बि भाॼी जे चवण ते बाबे बेइज्जती करीं तूं। न छॾजांइसि न छॾजांइसि बाबो बुख ते आ मानी खाराए पोइ छॾींदासींसि। अजय तूं वञ कचा पका डोडा हणिया त बाबे खे दोइन सां था ॾेरायूं। अबाड़े अचो अचो ॿई भाई त ॿिन्ही जूं चकनि सां बूटियूं था पटिया। चाचा मूं त सिर्फ़ु पंहिंजी राणीअ जे लाइ ख़ुशियुनि जा ख्वाब ॾिठा आहिनि। ख़ुशियुनि जा ख्वाब त बाबा बि मुंहिंजे लाइ अलाए केतिरा ॾिठा हुया, पर हिकु बि ख्वाब पूरो न थी सघियो। रहमान न ॾिसंदो कर मुंहिंजी ख़ुशियुनि जा ख्वाब। छो राणी ख़बर अथई मूं छा सोचियो आहे? मूंखे जॾहिं नौकरी मिलंदी न पाण ॿई शहर हली रहंदासीं ऐं मां तोखे मसवाड़ ते सुठो घर वठी ॾींदुसि। चाचा रमज़ान खे सुठा सुठा खाधा तयारु करे ऐं पंहिंजा ॿार थींदा ऐं के सुठे स्कूल में पढ़ंदा। इहो तॾहिं थींदो न जॾहिं तोखे नौकरी मिलंदी। राणी मूंखे अलाह में उमेद आहे तुंहिंजे भागनि में मूंखे नौकरी ज़रूरु मिलंदी। न्याणियूं त भागनि वारियूं हूंदियूं आहिनि। ख़ुदा तुंहिंजा भला भाग कंदो ऐं तूं हिंदोरनि में लुॾंदी। मूं घणी पुछण जी कोशिश कई पर सोनू कुछ भी ॿुधाइण जे लाइ तयार न आहे। तुंहिंजो अंदाज़ो छा आहे? अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि थी सघे थी? छा सोनू पंहिंजी मर्ज़ीअ सां शादी करण थी चाहे? अहिड़ी का ॻाल्हि हुजे त सोनू कंहिं न कंहिं तरह हिन ॻाल्हि जो हिसाब करे। हिकु ॿियो मसइलो आहे। मुंहिंजे ख़्याल में अक्सर छोकिरियूं उमिरि जे वधी वञण सां ज़हनी दबाव जो शिकार रहनि थियूं। शायदि सोनूअ सां बि को अहिड़ो ई मसइलो आहे। असांखे सोनूअ जो इलाज कराइणो पवंदो। न न सोनू बीमार न आहे, वो के ॿिए मसइले में उलझियल आहे। जॾहिं खां असां शादी बाबति सोचणु शुरू कयो आहे तॾहिं खां सोनू परेशान थी वई आहे। ठीकु आहे सुभाणे त मां कोठि थो वञां। वापसि अचां त सोनू वारे मसइले खे बि हल करे वठंदासीं। मीर मोहम्मद ओ मीर मोहम्मद सॼी कोन थो वरनाए अञा ताईं सुतो पियो आहे छा? हेॾो सिध चढ़ी आयो आहे। थी सघे थो सवेरे ॿनी तरफ़ हले वियो हुजे। न न अॼु त हुनखे ॿनी ते वञिणो ई कोन हुयो। चए पियो त सिबियाणी शहर वञणी आहे। मां त हुन सां गॾु वियो हुजे। न न शहर कीअं वेंदो? नवाब खान पाण हिते पियो अचे ऐं मीर मोहम्मद शहर छा वञी कंदो? सुमर सॾु छो कयूंसि? कॾहिं अधी सिबियाणी असांखे घर अचण खां झलियो आहे छा? हली था उथारियूंसि। न यार छॾीसि पाण ई जाॻंदो। सुमर मीर मोहम्मद खे उथारिणो आहे। नवाब खान जे रहण जो बंदोबस्तु कंदो। हू कॾहिं ॿिए वटि रहियो बि न आहे। अचो भला पोइ ॾिसूंसि। हलिया हलिया मीर मोहम्मद ओ मीर मोहम्मद उथी सुमरा सिबियाणी त केॾी न भली आहे। हा ईअं शहर हली वई मूंखे निंड मां बि न उथारी मथां मुंहिंजी निंड ख़राब थी। तोखे बिना ॿुधाइण जे हली वई शहर? तोखे ॿुधाई बि कोन कंहिंसां वई आहे? अकेली वई आहे भली घुमे फिरे उधर पुट जी ज़ाल आहे। केरु सिबियाणी जो नालो वठंदो? पर मीर मोहम्मद शहर छो वई आहे? नवाब खान त पाण हिते पियो अचे। मुंहिंजे लाइ वई आहे। मुंहिंजा कपिड़ा वठी ईंदी बूट वठी ईंदी ऐं भलो गॾ गाॾो वठी थी ॾे चढ़ंदसि। पोइ लालू वारा इहे सड़ंदा ई फिरतू फिरतू कंदा न मूंसां। चङो हाणे तूं हथ मुंहुं धो। हाजी बाबा अचण वारो आहे। मां रहमान खे बि ॿुधायां ऐं सोबत वारनि खे बि इतला ॾेई अचां। अच दिलावर हलो। ओ घर जो गजल पातो थई मिस मुसा गुला तो थई भदो भदो ओ घर जो गजल पातो थई ओ वे हो यार कयो प्यार अबा छड वञा वञा बाता जावा ओ छड वञा वञा ए छड़ा
हथ कढ त मां वञा। हाँ हथ कढ त मां वञा। हूअं त उथंदो ई नाही। अॼु वरी कहिड़ी झिड़कीअ पुछो नहीं। सवेर साझ रसल सुरमा मुसाद तेल फुलेल कया अथई। छा ॻाल्हि आहे? भला छॾियोसि, जेॾां वणे सोॾां वञे, मानी खाए न खाए हुनजी मर्ज़ी। अदा शेर बाबो न मानी न खाईंदो त असांखे मानी काथे वणंदी? वञण ॾियो बाबे खे, माण्हूअ जी त सफ़ा धप ई कोन अथव। अरे चंद्रो निभागो हिन भाउ जो चवण कयो, वॾे भाउ जो। हिन गरीब मिस्कीन मज़लूम अशराफ पीउ जी बेइज्जती था कयो। भाॼाई तूं बि कमाल थी करे। इज्जत वारा अबू त हेड़ा थी ना। अरे छोरा कुछ गैरत कयो, कुछ शर्म कयो। अरे मरियो मां त याद कंदव। अलाह मारई त मां मिठे भत जो देगड़ो रधे मासूम ॿारनि खे खारायां। भला थी तोडी खुश न थी। मां तुझे कांध पे जी मानी खाई पोइ मरंदुसि। शेर मां चाहे थी समझाए पंहिंजे पीउ खे न त मुंहिंजे हथां मरी पवंदई। मुंहिंजो कुझु न वञे, पाण में वञी ॼाणो, वञी मुकाबला कयो। विड़ो हाँ हाँ विझी रहो गीचीअ में ॼास्ती गोखो। हलिया हलिया मुआ चमड़ा अॼु तुंहिंजी कबर खणा। तो जहाज तारा खराब था लगन। तो सा जेड़ो ना है बाबा, जेड़ो ना है। हाणे वरी झेड़ो न आहे। झेड़ो कीअं न आहे? वठी भॼाई भॼी न वञाई। अलाए कीअं तो भॼे। हेॾे आ मुआ कीअं भॼंदे। माशाल्लाह का बाह लगी। बात में का फुरड़ी निकरे दिया। केड़ी आदत पे क्यों आ? अॼु भॼण में त बाबू गोरू के पारियो। भॼाई पी। बस आयो पी अच करे वे। भला तुम त खेर सां पुॼी वे न। आहा हिते वञा खेर लॻो पियो आहे। तूं पंहिंजो ख़्यालु कजांइ। ऐं ॻाल्हि ॿुध, 1 मिंट बि सिपियाणी खे पाण खां परे न कजांइ। इहा जी हली वई न त हड़ हली वेंदी। ऐं ॿुध, शाम जो वरी मां तोसां ॻाल्हाईंदुसि। थोरो पंहिंजो ख़्यालु कजांइ। लाल खान छा त लिंग था ॾकनि। अदो नवाब खान बि आयो आहे। अलाए छा थींदो। आहीं टिकड़े खानदान जी छिरकीअ जेतिरी दिलि अथई। सौट नवाब खानी जो त कहिड़ी मूंखे पाई ॾींदो। मां इहो ई त चवां थी। अदे जाबिर वटां 2 हथियारनि सां माण्हू घुराए वठ। हिकु तरफ़ सॼो ॻोठ आहे ऐं ॿिए तरफ़ तूं अकेलो। बनी बि मुंहिंजे हथ में, सिपियाणी बहादुर जी मुठ में। अञा बि सौट नवाब विढ़ंदो मूंसां। जे मूं ते आंगुर बि सदी कंदो न त ड्राइवर ऐं मीर मोहम्मद जी मां आंगुर लाश बि कोन सिपियाणी जो लभंदो। मां वरी बि चवां थी 2 माण्हू तोसां गॾु हुजनि। लाल खान अकेले में उठनि खे जोराबा पाराईंदो आहे। अॼु शाम जो रेस नवाब खान जो नक वठी ईंदुसि। दादा सफ़ा सवेर वई मां सुतो पियो त हली वई। तुंहिंजा कपिड़ा वठण सुबुह सां सवेर ई शहर हली वई आहे। मुराद यारी बाबा का ॻाल्हि सम्झ में अचे थी? ना जी बाबा, मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे। मासा त ई मुराद जो चरियो हिन खे कहिड़ी ख़बर। मां तो तव्हांखे सची ॻाल्हि ॿुधायां। न बाबा मूंखे सम्झो कोन थी। हा ॿुधाए मीर मोहम्मद। सिपियाणी बैंक मां पैसा वठण वई आहे। कार वठी ईंदी घुमण लाइ। पर सिपियाणीअ जा बैंक में पैसा त आहिनि ई कोन। अथसि मासा त तोखे कहिड़ी ख़बर हिन ॻाल्हि जी। 1 मिंट, मूंखे हाणे ई सॼी ॻाल्हि जी ख़बर पइजी वेंदी। सिपियाणीअ जो त मोबाइल नंबर ई बंदि आहे। मासा त तूं फिकर न कर। सिपियाणी शाम जो मोटी ईंदी, वरी पोइ मूंखे गॾा गाॾो वठी ॾींदी। अरे मासा त तोखे छा थियो आहे? सिपियाणी वटि एतिरा पैसा आया किथां? मासा सफ़ा कुझु चरियो हुई। पर मासा त इर्ती फुर्ती न करी त हिकिड़ी सची ॻाल्हि ॿुधाए। मासा त तोसां कॾहिं मां अॻु इर्ती फिरती कई आहे जो हाणे कंदुसि? मासा टिक टिकी ते त कोन चाढ़ींदे न। सिपियाणी खे बि न ॿुधाइजां। मासा त मां कुझु कोन कंदुसि। तूं सिर्फ़ सची सची ॻाल्हि ॿुधाए। हा मासा त ओ सिपियाणी मासा त सची ॻाल्हि इहा अथई। मतां चई त मीर मोहम्मद कूड़ थो हणे। तूं सिपियाणीअ जे चवण ते सॼी बनी हुनजे नाले करे छॾी। मीर मोहम्मद तूं पंहिंजे पेर ते पाण कुआड़ी आई आहे। दादा मोर कुआड़ी आहे कोन लठा। तीनों सच पे चे मुराद।
सिप्याणीअ सां असां धोखो कयो आहे कोन वठंदी। न मां सां सिप्याणी भली आहे, हू धोखो कोन कंदी, हू बैंक मां पैसा वठी ईंदी। मसा त तूं माठ कर, तोखे ख़बर नाहे त छा थियो आहे। मुराद, इन ॻाल्हि जी ख़बर कंहिंखे बि न पए। मां दीनुअ खे फोन कयां थो ऐं चवांसि थो त ऑफिस मां मालूम करे त कागज़ मीर मोहम्मद जे नाले हनिया सिप्याणीअ जे नाले। मुंहिंजा हमरा शहर वारनि जी ज़मीन ते कब्ज़ो कयूं वेठा आहिनि। हाणे ॾिसां त शहर वारनि में केतिरो दम आहे। फराज़, मानी तयार आहे? मानी त तयार आहे, पर मेहमान त नज़र कोन था अचनि। मेहमान कब्ज़े ते आहिनि, उन्हनि जी मानी वादा लाइ बख़्शू वारा खणी वेठा। जाबिर खान, इहा मानी कुतनि खे खाराए छॾ। जेके हमरा वठी आया आहिनि उहे त असांजे ॻोठ जे रोलू कुतनि खां बि भला। छा थियो आहे? छा वरी छा थियो? सभु हमरा शहर वारनि जा पादर खाई भॼी विया। हमरा भॼी विया? भॼी न वेंदा, बाक़ी पींदा। शहर वारनि जे अॻियां बीहण सभु कंहिंजो कमु न आहे। जाबिर खान, हिननि सां सिधो जहिड़ो कबो त खटियो कोन खाबो। अहिड़ो हशर कंदुसि जो सो ते चई जे पेरनि ते किरी पवंदा। छोरा, जेकर तो इहो कमु कयो त मां तोखे ॿिन्ही हथनि सां सलाम कंदुसि। हा दीनू, मालूम करें? हा हाजी बा, मालूम त करे आयुमि, पर हिते त मामलो ई टियों लॻो पियो आहे। छा मामलो आहे? हाजी बाबा, 20 एकड़ मीर मोहम्मद वारा ऐं 150 एकड़ ॿियो ज़मीन जो खातो लाल खान जे नाले थी चुको आहे। ईअं कीअं थो थी सघे दीनू? ईअं कीअं थो थी सघे? हाँ हाजी बाबा, मीरमन सॼी ज़मीन लाल खान खे विकिरो करे ॾिनी आहे। समझी वियुसि दीनू, सब कुछ समझी वियुसि। तू हाणे जो हाणे राणा सां गॾु ॻोठ पहुच। हाज़िर हाजी बाबा। तू हिते ई दस, सिर्फ राणा, सिर्फ राणा खे मोकिल। लाल खान ऐं असांजी अॼु ख़बर पवंदी। जी बाबा। नवाब खान साहब लिए? न चाचा, जी शहर में आयो है तो मीर मोहम्मद के घर का निकतो ही ना है। छो भला, खैर ता है ना? चाचा, चाचा मुझे खैर न थो लगे। छो? छा थियो? सही खबर तो न पई है, पर ये हल्की बाफूर पई है। केड़ी बाफूर? बुधो तुम तो नवाब खान जी भेण लाल खान जे भा बहादुर सां निकरी वई है। अल्लाह अकबर। रहमान पुट, ये तो केड़ी खबर बुधाई छड़ी? गाल सिर्फ एतरी ना है चाचा, मुझे मुराद बुधायो है लाल खान अटकल सां 170 एकड़ जमीन पंहिंजे खाते कराए छड़ी है। कोई समझे तो लाल खान जी जिंदगी जो आखिरी डी है। न चाचा, तव्हां नवाब खान के नथा सुञाणो, वो तो ॾाढो शरीफ इंसान है। लाल खान जड़े बेहया मानू के वो छा कंदो? घट में घट माफ को न कंदुसि, सजा जरूर ॾींदुसि। चाचा रमजान, हूं तो जिंदगी अल्लाह जी अमानत है, पर मुखे जिंदगी नवाब खान खैरात में ॾिनी है। नवाब खान जी इज्जत का मथा मुंहिंजी जिंदगी कीमती ना है। रहमान, तुझी जिंदगी रुगो तुझी जिंदगी ना है। हाँ रानी, तू बस दुआ कर नवाब खान मुखे के इम्तिहान में न विझे, न तो नवाब खान जी इज्जत खातिर मुखे लाशन जे ढेर मथा गुजरणो पयो, तब गुजरंदुसि। चङो चङो चाचा, दुआ कजो।